अॻिते श्रवण कयो। अजामिल जी के प्रणाम करे नरक वर्णन के असां अॻिते वधूं था पिया। अचो हाणे देवराज इंद्र अक्सर ऐसो को ऐसो नहीं जन्मा जग माही, प्रभुता पाए जाए मद नाही। रामायण चहे तो ऐसा कोई पैदा नहीं हुआ जिसे ऐश्वर्य मिले, धन मिले, संपत्ति मिले, राज मिले और अहंकार ना आ जाए। कोई दशरथ महाराज, कोई जनक जी, कोई युधिष्ठिर महाराज, मतलब जेके भक्ति के मार्ग में हलंदा वही माया को बची सघंदा। बाकी तो जेके भी धन संपत्ति पाइंदा आहिनि, अहंकार तो पहिरियों फोकट में मिलंदो आहे। धन में 25 दोष थींदा आहिनि। जे एक सां एक फ्री मिलंदो आहे न, मार्केट में एक साबुन लो तो एक फ्री, तो अहिड़ी तरह सां धन सां 25 दोष फ्री में मिलंदा आहिनि। हाणे ॿुधायो, राजा इंद्र सभा में वेठो बढ़िया गंधर्व गीत पिया गायन, अप्सराऊं नृत्य पई कनि, वॾा वॾा देवता हथ जोड़े करे स्तुति वंदन पिया कनि। रत्न हीरन सां जड़ित सोन जे सिंहासन ते राजा इंद्र शोभायमान हो। बगल में उनकी धर्म पत्नी शची माता वेठी हुई। एतरे में देवताउनि जा गुरु बृहस्पति महाराज आया। हाणे राजा इंद्र ॾिठो भी गुरु जी खे, लेकिन केर उथी करे अभिवादन करे स्वागत करे मथो टेके अहिड़ी शानो शौकत में, तंहिंजे करे अवज्ञा करे छॾी, अपराध करे छॾियो। राजा गुरुवर के प्रणाम भी न कयो थी करे। ऐं गुरु बृहस्पति महाराज भी नजरियूं मिलाए सम्झिया कि चेलो चालाकी तो करे। चुपचाप तो निकिरी करे गुरु बृहस्पति महाराज पंहिंजे घर हलिया। थोड़ो समय गुजरियो, राजा इंद्र के होश आयो, हाँ अरे गुरु जी तो आहिनि ई कोन। डुक पातई, अरे मूंखां वॾो अपराध थी वियो आहे, मां चरणनि ते किरी पवंदुमि, गुरु जी खे मनाईंदुमि, हा गुरु जी मिलनि तॾहिं त। हाणे त हाहाकार मची वियो, गुरु जी मिलनि ई कोन था, गायब थी विया। हालत ख़राब थी वई देवताउनि जी। असुरनि हमलो करे छॾियो कि अहिड़ी हालत गुरुअ जे अपमान जे करे। तॾहिं सभु देवता आया, ब्रह्मा जी जे चरणनि में प्रणाम कयूं। ब्रह्मा जी भी उन्हनि खे ॾाढो डांटियो, सम्झायो, महाराज हाणे यज्ञ हवन कीअं थींदा, केरु कराईंदो। तॾहिं उन्हनि चयो असुरनि जो जेको गुरु आहे विश्वरूप, 3 सिर आहिनि उनखे, 3 मस्तक, हाली समय पाए करे उन्हनि खां तव्हां यज्ञ हवन करायो। गुरु जी जो चवण मञी उनखे प्रेम सां मनाए करे स्वागत करे अभिनंदन करे राजी कई। हाणे त्वष्टा मुनीअ जो पुटु विश्वरूप आयो, यज्ञ त कराइण लॻो, त उन सभिनि खां पहिरियों श्री नारायण कवच जो पाठ करायो। चओ हरे राम। नारायण कवच जो पाठ राजा इंद्र खे करायो। इन पाठ सां छा थींदो आहे, भगवान नारायण कवच थी करे माण्हू जी रक्षा कंदा आहिनि। थोड़ी सी आवाज घट कर। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाँ यो संपूर्ण पाठ विश्वरूप महाराज मेहरबानी करे राजा इंद्र के कराए छॾियो, उन्हनि जो पक्को थियो। ठीक, हाणे अॻिते यज्ञ हवन चालू थियो। हाणे आहुतियूं जेके पवंदियूं देवताउनि खे ऊर्जा मिलंदी आहे, बल मिलंदो आहे, त 3 आहुतियूं हेॾे ॼनि देवताउनि जी, त हिकिड़ी दैतनि जी भी आहुति विझी छॾे। केरु, विश्वरूप। हेॾे चए पवनाय स्वाहा, वारुणाय स्वाहा, अग्नियाय स्वाहा, ऐं हेॾे वरी बलिए स्वाहा, निमीए स्वाहा। हिकु बार राजा इंद्र मना कयो, ॿियों बार मना कयो, टियों बार जॾहिं न मञई खईं खड़ग ऐं 3 मस्तक कटे छॾी। ब्राह्मण जी हत्या थी वई, ब्रह्म हत्या जो पाप लॻी वियो। राजा इंद्र जो रंग बदिलण लॻो, भयंकर ब्रह्म हत्या आई। गुरुनि महात्माउनि सम्झायो त राजा तुरंत इन ब्रह्म हत्या जो निपटारो कयो। कीअं कयो महाराज? चई चैन भागनि में बांटे छॾियो। चैन भागनि में बांटे, कंहिंमें? हिकिड़ो धरती माता में, ॿियो वृक्ष में, टियों जल में, चौथों माताउनि में, स्त्रियुनि में। हाणे जीअं ब्रह्म हत्या जो हिकु किस्सो बढ़जी वियो त उन में हिकिड़ी कमी अची वई, धरती बंजर थी वई, जाते उपजाऊ न थींदी आहे। ऐं वृक्षनि में गोंद प्रकट थी वई हिकिड़ी, उहा बि अस्पृश्य है। जल में झाग पैदा थी वई, उन जो भी इस्तेमाल न करणु खपे। ऐं तॾहिं खां वठी माताउनि में रजोगुण यानी मासिक धर्म शुरू थियो, तॾहिं खां पहिरियों न हूंदो। चओ हरे राम। हाणे 4 इन्हनि में दोष अची विया त 4 वरदान भी ॾिनई। धरती माता के वरदान मिलियो
कि जाते भी खड्डा खूबा हूंदा उते उहा पाण ई भरिजी वेंदी। ॾिसंदा आहियो नंढा नंढा खड्डा, हवा हलंदी आहे, धूल पंहिंजो पाण ई भरिजी वेंदा आहिनि। वणनि खे वरदान ॾिनई, टहनी शाखा पत्ता जेके बि निकिरंदा उहे नवां अची वेंदा। तॾहिं खां अथव इहा क्रिया लागू। माताउनि खे वरदान ॾिनई, पुरुषनि जी अपेक्षा उन्हनि खे ग्रस्त सुख जी वधीक प्राप्ति थींदी, सुख जी। ऐं जल खे वरदान ॾिनऊं, वृद्धिअ जो वरदान। सम्झो था, जल जंहिंमें बि विझंदो उन शइ खे वधाए छॾींदो। इहे गुण पहिरियों न हूंदा हुआ, इन कथा खां पोइ आरंभ थिया अथव। चओ हरे कृष्ण। ये कथाऊं भी तो सत्य गजियो। जल में वृद्धि गुण क्यों थियो? भाई तव्हां वेठा आहियो, चांहि पंहिंजे लाइ ठाही अथव अकेली, तव्हांजी सखी साहेड़ी कोई अची वई, अरे खीर त ॿियो कोप आहे कोन, कीअं कजे? चई विझ हिकु कोप पाणी विझ, हिकु मोथी या ॿ। हुन बि पी वरिती, तव्हां बि। चांहि त ॿ कोप थी वई, थोरी पतली थी वई खड़े। भोजन ठहियो 3 माण्हुनि जो, अची आ 13। अरे दाल तो 3 माण्हुनि जी रखी, मखनी दाल बढ़िया। चई कोई बात नहीं, 3 बुलाए 13 आए, अब कैसे निभेगी कहानी? बोले घबराओ मत, डाल दाल में पानी। पानी विझो दाल में तो 3 जा 13 खाई वठन। आहे कि न? खीर में भी तो यही थींदो आहे। खीर में अगर थोड़ो पानी मिली वञे तो पानी भी खीर जे रेट में विकाम न लगंदो आहे। हरे कृष्ण। मंगलू राम नाराज थे खीर वाले थे, कैसे हमेशा तुम 8 बजे आते हो, आज 10 बजे टाइम कर दिया, इतनी देर कैसे कर दिए? मंगलू राम नाराज थे। खीर वाले चाहिए मेरी क्या गलती है? तो किसकी गलती है? कि वो लाइट वालों की गलती है। लाइट वालों की गलती कि लाइट ही बंद थी, जब लाइट आए तो नल आए, नल आए तब तो फिर मैं पानी मिला के फिर दूध लाऊं। चो हरे राम। नल ही ना आया, मुझी केड़ी गलती आ? यानी साहब चए तो विचारो। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ताने राजा इंद्र जा ब्रह्म हत्या जा 4 भाग बढ़िया। राजा इंद्र वरी नवो नवेलो थियो, बढ़िया तरो ताजो थियो।